नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे सिंधड़ी का ख़बर ॾींदा हलूं त सिंधड़ी प्रेस क्लब जे नई चूंडिजी आयल बॉडी खे मुबारक ॾियण जो सिलसिलो हलंदड़ मुख़्तलिफ़ शहरनि जे प्रेस क्लब जे वफ़दनि समेत सियासी, समाजी, अदबी ऐं सहाफ़ती लड़े जा अॻवान पहुचण जो सिलसिलो जारी। तहरीक इंसाफ़ जे मुमताज़ शर, DSP सिंधड़ी ज़ुल्फ़िकार काइमखानी, कंडियारे प्रेस क्लब जो अकील वसाण, कोड़ल मंगी, नाज़ मंगी ऐं ॿियनि सिंधड़ी प्रेस क्लब ते पहुची चूंडियल उहिदेदारनि सदर असद शर, जनरल सेक्रेटरी अज़ीज़ सागर, नायब सदर मंज़ूर शर, शाहजहान बलोच ऐं ॿियनि मेंबरनि खे गुलनि जी वर्खा करे अजरकनि जा तोहफ़ा ऐं गुलनि जा हार पराया। इन मौक़े ते हिननि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिंधड़ी प्रेस क्लब जैं को काफ़ी अरसे खां मुख़्तलिफ़ फुलाड़ियूं हिंगोरनूं ऐं बाद में जेको आहे सो गिरोड शरीफ़ खां थींदो अची पंहिंजो सिंधड़ीअ ते पहुतो आहे। हिन काफ़ी सफ़र जेको आहे सो भोॻियो आहे। उन खां पोइ हिन वक़्तु ताईं सिंधड़ी प्रेस क्लब जी जेको अल्हम्दुलिल्लाह टीम जे ॾींहुं राति महिनत जे करे काफ़ी अहिड़ियूं ख़बरूं आहिनि जिन ते जेको आहे सो नोटिस बि थिया आहिनि, वॾे वज़ीर नोटिस बि वरिता ऐं राति जो टाइम ते जेको CM हुन जा एडवाइज़र उहे बि जेके पहुता। शेर मोहम्मद जेको भाउ बीठो आहे हिन ॻोठ जे भरिसां हाजन दरसे ॻोठ में जेके हिकु ई वक़्तु 3 लाश आया एम्बुलेंस न मिलण करे, उन ते जेको आहे सो राति जो CM नोटिस वरितो आहे, उन जो एडवाइज़र पहुतो आहे, ॿिए ॾींहुं जेको PTI टीमूं पहुतियूं। इहो सॼो क्रेडिट सिंधड़ी प्रेस क्लब जी टीम ॾांहुं वञे थो। हिते जेकॾहिं ॿारनि जी ज़्यादतीअ खां वेंदे जेकॾहिं तालीम जे वज़ीर नोटिस वरिता आहिनि, उन खां वेंदे करे ग़रीब कंहिं मज़लूम टंग टुटल ॿार ताईं जेकॾहिं कंहिं मिनिस्टर नोटिस वरिता आहिनि, कंहिं मज़लूम माण्हुनि जो जेकॾहिं गटरनि वारो पाणी मिलियल आहे उन ते कॾहिं DC ऐं जेकॾहिं ॿियनि ऑफिसरनि नोटिस वरिता आहिनि, उते जी शहरी आबादी जेकॾहिं साफ़ु पाणी पीए थी, उहो बि क्रेडिट जेको आहे सो सिंधड़ी प्रेस क्लब जी पूरी टीम ॾांहुं वञे थो। जस लहणनि इहा हिननि जी महिनत आहे जो हेतिरो सारो ग़रीबनि मिसकिननि जो आवाज़ जेको अलाए वञनि ताईं पहुचायो अथनि। ऐं इहा हिननि सभिनी जी समूरनि दोस्तनि जी सोभ आहे। ख़ासि करे हिनखे ॿिए हवाले सां जे आऊं हिनखे सभिनी दोस्तनि खे ॾिसां पियो थो, उहो आहे मोहबत जो हवालो। त समूरा दोस्त सहाफ़ी दोस्तनि ही हिकु ॿियनि सहाफ़ी दोस्तनि ॾे बि पैगाम थो वञे त पाण में हिकु थी ॿधी करे ईअं जीअं हींअर गुलनि जा हार पायो, ही अलाह जी महिरबानी सां मुस्कुराहटूं चपनि ते रखियो बीठा आहिनि दोस्त, जिन खे असीं हींअर मुबारकबाद ॾियण आया आहियूं। समूरा ईअं ई हिकु थियनि ऐं हिकु ई तस्बीह जे मणियुनि वांगुरु पाण में पिरोयल हुजनि। इल्म जो पोरियो वधाइनि था। अॼुकल्ह जेको दौरु हिन टाइम में पढ़ण लिखण जी ॾाढी घटि जिते आहे जेको रुझान, उन में ई अदबी गॾिजाणियूं ऐं प्रेस क्लब किताबनि पढ़ण जो, अख़बारूं पढ़ण जो, रिसाला पढ़ण जो ज़ौक़ु वधाइनि था। ऐं प्रेस क्लब जेको आहे सो हमेशह उनजो इहो आहे त माण्हुनि जा ॾुख अहंज जेके आहिनि उहे इदारनि ताईं ऐवाननि ताईं पहुचाइनि था। जेके ही असांजे जेके सिंधड़ी प्रेस क्लब जा जेके नुमाइंदा, हिनखे एतिरो अरसो बि न आहे थियो सिंधड़ी प्रेस क्लब खे क़ाइमु थिए, मगर हिननि दोस्तनि जी जेका कमिटमेंट आहे, हिननि साफ़िन जी जेके सिंधड़ी प्रेस क्लब सां वाबस्ता आहिनि, उहो तमामु आला दर्जे जी आहे, तमामु ज़बरदस्त आहे। किथे बि सिंधड़ी में को बि नंढो या वॾो इशू थिए थो, हीअ तमामु जल्दी पहुचनि था ऐं उनखे तमामु ज़बरदस्त कवरेज ॾियनि था। इन्हनि जी इन कवरेज ॾियण ऐं पंहिंजी कम सां कमिटमेंट जे करे अॼु इन्हनि जो हिकिड़ो बहितरीनु नेटवर्क क़ाइमु थियो आहे हिते सिंधड़ी प्रेस क्लब में, ऐं हिकिड़ी बहितरीनु चूंड थी जंहिंमें तमामु सुठा साफ़ी जेके सुठनि उहिदनि ते चूंडिजी आया आहिनि। प्रेस क्लब सिंधड़ी हिकिड़ो पसमानदा इलाइक़े में प्रेस क्लब आहे जेको पंहिंजो ॾींहुं ब ॾींहुं कामयाबी ऐं कामरानी तरफ़ आहे। दोस्त हुया, मां सदर हुयुसि, मंज़ूर शहर हुयो, पोइ असद असांजो दोस्त हुयो, जूनियर सीनियर सभिनी सलाह करे असां नओं इलेक्शन मुंतख़ब कराई, जंहिंमें असद सदर थी आयो, मंज़ूर नायब सदर, मां एज़ अज़ीज़ सागर जनरल सेक्रेटरी थी आयुसि। पर असांजो कोशिशि इहा आहे त असां उहिदनि खां वधीक कम खे तरजीह ॾिनी आहे। असांजो सिंधड़ी प्रेस क्लब जंहिं हमेशह मज़लूमनि ऐं ग़रीब मिसकिन मारवड़नि जो आवाज़ु आहे ऐं हमेशह जेको ज़ुल्म ऐं जबर उन्हनि हमेशह उन्हनि जी निशानदेही कई आहे, उन्हनि जो आवाज़ु ऐवाननि ताईं पहुचायो आहे। सिंधड़ी प्रेस क्लब उहो सिंध जो वाहिद प्रेस क्लब आहे जितां हिते मज़लूमनि खे इंसाफ़ मिले थो ऐं हमेशह ज़ुल्म ऐं जबर जे ख़िलाफ़ु हमेशा सीना सपर थी हिते जा सहाफ़ी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।